औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम सही राह में माँ हाँ हमारा जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशरी ताहिरी। दोस्तों पाण सही राह जे 14 प्रोग्राम में अज गॾु आहियूं ऐं अॼोके प्रोग्राम जो मौज़ू आहे ग़लति निगाहुनि जो गुनाह कहिड़ो आहे। बदनिगाही ऐं बदकिरदारी हिकु अहिड़ो अमल आहे जंहिं अमल सां इंसान हिन दुनिया जे अंदरि बि नाकाम बणिजे थो, गुनाहनि जी तरफ़ माइल थिए थो त वरी उन जी क़ब्र ऐं महशर बि ख़राब थिए थो। अल्लाह करीम शला असां अव्हांखे बदनिगाही बदकिरदारी ग़लति गुनाहनि खां महफ़ूज़ फ़रमाए। अॼोके प्रोग्राम जे अंदरि अव्हांखे सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सनाख़्वानी ॿुधाईंदासीं। अॼोके प्रोग्राम जो ख़ासि सनाख़्वा आहे मोहतरम नजीबुल्लाह सूमरो सुल्तानी साहब। नजीबुल्लाह सूमरे सुल्तानी जे ख़ूबसूरत आवाज़ में अव्हांखे सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सनाख़्वानी ॿुधाईंदासीं। ऐं अॼु पाण अर्ज़ु रखूं पिया, अॼु पंहिंजो मौज़ू आहे बदनिगाही ऐं बदकिरदारी यानी ग़लति गुनाहनि जो गुनाह कहिड़ो आहे। ग़लति निगाहूं जेके खयूं वञनि थियूं। वठियो वञिजे वाट कंदुमि फेरिज केॾहीं, वठियो वञिजे वाट कंदुमि फेरिज केॾहीं, लोणे फेर लपाट लॻंदी आई लतीफ़ चए। दोस्तों जीअं त इंसान जी तबीयत में जिन्स लाइ कशिश ऐं मुहबत रखाई वई आहे। मर्द औरत सां क़ुर्बत चाहींदो आहे, औरत मर्द खे वेझो थियणु चाहींदी आहे। इन इश्तिहा जी तकमील लाइ अल्लाह ताला निकाह खे हलाल कयो आहे। हिकु शादी कयो, अञा तबीयत चाहे त 2, 3, 4 ताईं शादियुनि जी मर्द खे इजाज़त आहे, पर ग़ैर मुहर्रम औरत खे ग़लति निगाह सां न निहारियो। मर्दनि खे औरतुनि खां निगाह बचाइण जो अमर आहे त औरत खे परावनि मर्दनि ॾांहुं निहारण खां मुमानियत आहे। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहु व मन वालहु पंहिंजे पाक किताब क़ुरान फ़ुरक़ान हमीद जे अंदरि इरशाद फ़रमायो, क़ुल लिल मुअमिनीन यग़ुद्दू मिन अबसारिहिम व यहफ़ज़ू फ़ुरूजहुम ज़ालिका अज़्का लहुम इन्नल्लाह ख़बीरुम बिमा यसनऊन व क़ुल लिल मुअमिनात यग़ुद्दन मिन अबसारिहिन्न व यहफ़ज़न फ़ुरूजहुन्न। अल्लाह ताला फ़रमायो, ए नबी मोमिननि खे फ़रमाए त पंहिंजूं अखियूं परायनि औरतुनि खां बंदि कनि ऐं पंहिंजे शर्मगाहुनि जी ज़ना खां हिफ़ाज़त कनि। इहो उन्हनि लाइ पाकीज़ा फ़ेल आहे ऐं उहे जेकी कमु कनि था अल्लाह उन्हनि कमनि खां बाख़बर आहे। ऐं ये प्यारा नबी मोमिनियाणियुनि खे बि फ़रमाए त परावनि मर्दनि खां पंहिंजे अखियुनि खे बंदि कनि
ऐं पंहिंजे शर्मगाहुनि जी ज़ना खां हिफ़ाज़त कनि। ज़ना ऐं बदकारी जी शुरूआत दोस्तो नज़र खां थिए थी। इन लाइ अवल अल्लाह ताला नज़र जी हिफ़ाज़त जो अमर फ़रमायो, पोइ ज़ना खां मना फ़रमायाईं, छो त अखियूं ज़ना जा दरवाज़ा खोलिन थियूं। अलबत्ता जेकॾहिं ओचितो नज़र पइजी वञे त उहा माफ़ आहे, वरी दुबारो निहारणु जाइज़ न आहे। दोस्तों प्रोग्राम है सही राह, मां आहियां हमारो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। अॼोको 14 प्रोग्राम ग़लत गुनाहनि जो गुनाह, ग़लत निगाहूं जेके पाण खणूं था उन खां पोइ गुनाह कहिड़ो थो मिले, बदनिगाही ऐं बदकिरदारी जा असरात कहिड़ा आहिनि, पाण इन मौज़ू ते ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। अचो त इस प्रोग्राम जी शुरूआत में अल्लाह ताला जो हम्द ॿुधूं था सना खां मोहतरम नजीबुल्लाह सुमरे जे आवाज़ में। हर जाए रही रहमान मालिक तू ही तू थी, बोले हर ज़बान मालिक तू ही तू। हर जाए रही रहमान मालिक तू ही तू थी, बोले हर ज़बान मालिक तू ही तू। पंहिंजी मर्ज़ीअ सां पियो माउ जे पेट में मारे, कंहिंखे आला उमिरि ॾेई 100 साल छॾे पियो जीआरे, कंहिंखे पंहिंजी मर्ज़ीअ सां थो माउ जे पेट में मारे। तोखे सारायां सुभान मालिक तू ही तू तू ही तू। हर जाए रही रहमान मालिक तू ही तू थी, बोले हर ज़बान मालिक तू ही तू। अल्लाह 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 कुदरत साईं तू तो सारो जहान संभाली, जेके तोखे को न मञनि था तिन के पियो तो पाली। पंहिंजी कुदरत साईं तू तो सारो जहान संभाली, जेके तोखे को न मञनि था तिन के पियो तो पाली। ही तो जो आहे शान मालिक तू ही तू थी, बोले हर ज़बान मालिक तू ही तू। हर जाए रही रहमान मालिक तू ही तू थी, बोले हर ज़बान मालिक तू ही तू। अल्लाह 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 अल्लाह
पंहिंजे प्यारनि वारो मूंखे रोज़ वठाए रस्तो शेर सेड़ो चए इश्क मोहब्बत वारो सिर में बस्तो पंहिंजे प्यारनि वारो मूंखे रोज़ वठाए रस्तो शेर सेड़ो चए इश्क मोहब्बत वारो सिर में बस्तो कर मेहर मुते मेहरबान मालिक तू ही तू थी बोले हर ज़बान मालिक तू ही तू अल्लाह 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 सुबहान अल्लाह हम्द बारी ताला। दोस्तों सना खान नजीबुल्लाह सुमरे सुल्तानी की आवाज़ में हम्द बारी ताला ॿुधो सी। अॼु के पंहिंजे हिन 14 प्रोग्राम जो मौज़ू आहे ग़लति निगाहुनि जो गुनाह यानी बदनिगाही ऐं बदकिरदारी जेका हिन ज़माने में हले पई उन जो गुनाह कहिड़ो आहे, बचण जो ज़रियो कहिड़ो आहे ऐं हर गुनाह जो जेको शुरूआती अमल आहे उहो निगाह ई आहे। शुरुआत में मूंखे सूरह नूर जी आयत सगोरी ॿुधायमि जंहिंमें अल्लाह तबारक व तआला सख़्ती सां मना कई आहे। दोस्तों तिबरानी कबीर में हदीस पाक आहे, मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, अन नज़रतु सहमुन मस्मूमुन मिन सिहाम इबलीस, नज़र शैतान जे तीरनि मां हिकु ज़हर आलूदा तीर आहे। दोस्तों पहिरीं नज़र ज़हर में बुॾल तीर आहे, वरी जेकॾहिं ॿियो भेरो ॾिसे त ज़ख़्म मथां ज़ख़्म थिए थो। नादान माण्हू हिकु भेरो पराई औरत खे निहारे वरी चाहींदो आहे त हिकु भेरो वरी ॾिसी दिलि ठारियां, पर उनखे इहा ख़बर नाहे त उन सां दिलि ठरंदी कोन पर दिलि सड़ंदी। तीर मथां ॿियो तीर ज़ोरदार लॻे त ज़ख़्म गहिरो थींदो आहे। फट जे मथां छुरो हणण सां फट छुटंदो त न पर वधीक ज़ख़्म कारो थी वेंदो ऐं ज़हर जो इलाज ज़हर सां न थींदो आहे। दोस्तों पाण नबी पाक साहिबुल औलाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी हदीस के ॿुधूं। हज़रत इब्न अब्बास रदी अल्लाह अन्हु जो कौल आहे, पाण फरमायूं शैतान मर्द खे औरत जे फितने में फासाइण लाइ 3 हथियार इस्तेमालु कंदो आहे। घणा दोस्तों? 3 हथियार इस्तेमालु कंदो आहे। निगाह पहिरीं, ॿियो दिलि, टियों औरत जे हुस्न जमाल जी तारीफ़। अहिड़ी तरह औरत खे मर्द जे फितने में फासाइण लाइ बि 3 हथियार इस्तेमालु कंदो आहे, हिकु निगाह, ॿियो दिलि, टियों शर्मगाह। दोस्तों निगाह क़ल्ब ते असर करे थी। हसीन चेहरे जो तस्वुर ऐं छापो जॾहिं दिलि ते वेही वञे थो त इबादत जी लज़्ज़त, ज़िक्र जो सुरूर, क़ल्ब जो करार, रूह जो इत्मीनान फुरिजी वञे थो।
नमाज में हुजूर क़ल्बी ख़त्म थी वञे थो, क़ल्ब व बातिन ऐं रूहानियत जो कारखानो तबाह थी वञे थो। क़ल्ब बीमार थी पवे थो, जंहिं कम खे अल्लाह ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम हराम या नाजाइज़ करार ॾिनो आहे, उन में का बि भलाई न हूंदी आहे, रुगो नुक़सान ई नुक़सान हूंदो आहे। अहमद तिबरानी में हदीस है, मुझे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो, अन नज़रत सहमुन मस्मूमुम मिन सिहाम इब्लीस फमन गद्द बसरहु अन महासिन इम्रअतिन औरसल्लाहु क़ल्बहु हलावतन यजिदुहा इला यौम यल्क़ाह। मुझे आका रहमत वारे हबीब फरमायो त बुरी नज़र शैतान जे तीरन मां एक ज़हर आलूदा तीर है। जंहिं माण्हू कंहिं औरत जे हुस्न व जमाल खां पंहिंजी अख खे बंदि कयो त अल्लाह पाक उन जे बदिले क़ल्ब में लज़्ज़त ऐं हलावत पैदा फरमाईंदो, जेका रब सां मिलण वारे ॾींहं ताईं महसूस कंदो रहंदो। सुभान अल्लाह, बद नज़री सां सिर्फ़ चंद लम्हनि लाइ मज़ो हासिल थियो, पोइ हमेशह लाइ निदामत, हसरत, ग़म, अलम ऐं गुनाह रहिजी वियो। पर अख बंदि करण सां घड़ी खन लाइ त बराबरि नफ़्स खे ॻाल्हि ॾुखी लॻी, पर उन जे बदिले हमेशह वारी हलावत, लज़्ज़त ऐं सुरूर मिली वियो। बुज़ुर्गनि फरमायो आहे त वल्लाहि लज़्ज़तुल इफ़्फ़ति अअज़मु मिन लज़्ज़ति ज़ंबि। अल्लाह जो कसम, पाक दामनी जी लज़्ज़त गुनाह जी लज़्ज़त खां तमामु वॾी आहे। छो त गुनाह जी लज़्ज़त घड़ीअ जी आरज़ी आहे, घड़ीअ लाइ आहे, थोरे अरसे लाइ आहे, पर पाक दामनी जी लज़्ज़त हमेशह रहण वारी आहे। दोस्तो, जो शख़्स पंहिंजी निगाह खे बुराई खां महफ़ूज़ रखे, ग़ैर खे ॾिसण सां पंहिंजे अखियुनि खे आलूदा न बनाए, त अल्लाह ताला उन खे क़ल्बी ऐं बातिनी अख अता फ़रमाईंदो आहे, जंहिंसां उन ते ॻुझियूं ॻाल्हियूं पधिरियूं थींदियूं आहिनि, ग़ैबी इसरार ऐं अनवार खुली पवंदा आहिनि। हज़रत शाह शुजा करमानी रहमतुल्लाह अलैह जी बातिनी फ़रासत एतिरी खुलियल हुई, जो माण्हुनि जे सीननि जूं ॻाल्हियूं, क़ब्रुनि जा राज़ बि ॼाणे वठंदा हा। कंहिं माण्हू पुछियो, तव्हांखे इहा बातिन जी चिटाई किथां मिली आहे? फरमायाईं, जो शख़्स पंहिंजे ज़ाहिर खे शरीयत सां सिंगारे, बातिन खे ज़िक्र सां उजारे, अखियुनि खे बुरी नज़र खां बचाए, नफ़्स खे शहवतुनि खां रोके ऐं खाधो हलाल खाए, त कॾहिं बि उन जी फ़रासत दोखो न खाईंदी। सुभान अल्लाह। दोस्तों, हदीस पाक आहे, मुझे रहमत वारे हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त इत्तकू बेफ़ुरासतिल मोमिन वहुव यंज़ुरु बिनूरिल्लाह। मोमिन जी फ़ुरासत खां डिॼो, छो त उहो अल्लाह जे नूर सां ॾिसंदो आहे, पर उहो नूर ऐं उहा फ़ुरासत कीअं हासिल थींदी? हदीस पाक में उन नूर जो हुसूल जो ज़रियो ॿुधायो वियो आहे। मुंहिंजे आका फरमायो, अहमद तिबरानी जी रवायत कयल हदीस आहे त मन गद्द बसरहु अन महासिन इम्रअतिन
औरसल्लाहु क़ल्बहु नूरा। जंहिं शख़्स कंहिं औरत जे हुस्न व जमाल खां पंहिंजूं अखियूं बंदि कयूं त अल्लाह ताला उन जे बदिले उन माण्हूअ जे क़ल्ब में नूर पैदा कंदो आहे। दोस्तो, नफ़्स खे थोरी तकलीफ़ अचे थी। नफ़्स चाहे थो त हसीन चेहरे खे तकींदो रहां, पर जेकॾहिं बानो अल्लाह जे ख़ौफ़ में पंहिंजे नफ़्स जी ख़्वाहिश खे ठुकराए थो त रब करीम हुन जे क़ल्ब व बातिन खे मुनवर फ़रमाए थो। इन लाइ ज़ाहिरी ऐं बातिनी इल्म जा दरवाज़ा खुली वञनि था। ज़हन में ज़कावत, फ़ुरासत, यादाश्त वधे थी। कुल्लुल हवादिस मबदअहा मिनन नज़्र व मुअज़्ज़मुन नार मिन मुस्तस्ग़रिश शरर। सब बुराई जी शुरूआत बदनिगाही आहे। वॾी बाहि जा बभड़ बि त नंढड़ी चिणग मां भरी पवंदा आहिनि। दोस्तो, हाञेकार फितनो जेको बर्पा थींदो आहे उहो बि बदनिगाही ऐं बदकिरदारी, ग़लति निगाहुनि जो जेको गुनाह आहे उन्हीअ जे बाइस थींदो आहे। हज़रत उसामा बिन ज़ैद रदी अल्लाह ताला अन्हु चयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, मा तरक्तु बअदी फितनतन अदर्रु अला रिजाल मिनन निसाए। बेहक़ी बुखारी ऐं मुस्लिम शरीफ़ जी हदीस आहे त मां पंहिंजे पोयां मर्दनि लाइ औरतुनि खां वधीक नुक़सानकार फितनो ॿियो नथो ॾिसां। यानी मुंहिंजी ईंदड़ उम्मत जे मर्दनि लाइ सभ खां वॾो फितनो ऐं आज़माइश औरतूं आहिनि। हाओ बराबरि, अॼु औरतूं ई मर्दनि लाइ वॾी आज़माइश बणिजी चुकियूं आहिनि। सभु न त अक्सर मर्दनि जो इहो हाल आहे त उन्हनि ते औरतूं हाकिम आहिनि, उन्हनि जूं वाॻूं औरतुनि जे हथनि में आहिनि। हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो त इत्तक़ु दुनिया वत्तक़ु निसा। तिरमिज़ी जी हदीस पाक आहे त दुनिया खां डिॼो, ज़ालुनि जे फितने खां डिॼो। दुनिया ऐं दौलत, ज़रो जवाहर, माल व माया जी मुहबत जे फितने ऐं औरतुनि जे फितने खां पाण पंहिंजी उम्मत खे अॻ में ई आगाह करे विया। जी दोस्तो, मुझे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो, अय्युमा रजुलिन रअय इम्रअतन फ़अअजबतहु फ़लयअति अहलहु फ़इन्न मअहा मिस्लुल्लज़ी मअहा। बेहक़ी जी रवायत कल हदीस आहे त जो मर्द कंहिं औरत खे ॾिठाई जा उनखे भली लॻी, दिलि खे वणी, त उनखे घुरिजे त पंहिंजी घरवारीअ वटि अचे, छो त उन वटि बि उहा शइ आहे जा हुन वटि हुई। दोस्तो, जीअं त औरत शैतान जी रस्सी आहे, जीअं चोर ढगो चोराईंदो आहे त उनखे रस्सी में ॿधंदो आहे, शैतान कंहिं माण्हूअ खे गुमराह कंदो आहे त औरत उन जो हथियार आहे। उन करे पराई औरत खे ॾिसणु, उन वटि रहणु, उन सां कचहरियूं करणु हरगिज़ जाइज़ न आहे। हज़रत जाबिर रदी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन फरमायो, अला ला यबीतन्न रजुलुन इंद इम्रअतिन इल्ला अन यकून नाकिहन औ ज़ा महरमिन। नसाई जी रवायत कल हदीस पाक आहे त पंहिंजे निकाह वारी ज़ाल या महरम औरत, जीअं माउ, भेण वग़ैरह खां सवाइ कंहिं ॿी औरत वटि को बि मर्द राति न रहे। हज़रत इब्न उमर रदी अल्लाह अन्हु फरमायो त मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां ॿुधो, पाण फरमायूं, पराई औरत सां गॾु को बि मर्द अकेलो न वेहे। जेकॾहिं वेहनि था त उन्हनि विच में टियों शैतान हूंदो आहे, यानी धारियो मर्द
ऐं धारी औरत गॾु वेहनि था त उन्हनि सां गॾु टियों शैतान बि अची वेहे थो। दोस्तों, प्रोग्राम आहे सईं राह। मां आहियां मां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। अॼु बदनिगाही ऐं बदकिरदारी जे हवाले सां पाण ॻाल्हि ॿोल कयूं पिया। ग़लति निगाहुनि जो गुनाह जेको आहे उन हवाले सां अव्हांखे ॼाण ॾियूं पिया अल्लाह ताला जे कलाम मजीद ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी फ़रमान जे मामूलात मूजिब। त हिन वक़्तु हलूं था सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सना ख़्वानी ॾांहुं। मोहतरम सना ख़्वां नजीबुल्लाह सूमरे सुल्तानी जो ख़ूबसूरत आवाज़ में अचो त सरकार जी सना ॿुधूं। उन खां बाद वरी मौज़ू ॾांहुं अचूं था। दिल जी आरज़ू आहे बड़ा सलवात मदनियत बड़ा सलवात मदनियत। ये दिल जी आरज़ू आहे बड़ा सलवात मदनियत बड़ा सलवात मदनियत। तमन्ना बस रुको आगे, तमन्ना बस रुको आगे, बड़ा सलवात मदनियत, बड़ा सलवात
सुभान अल्लाह ही दिल जी आरज़ू आहे पढ़ा सलवात मदनियत मोहतरम नजीबुल्लाह सुमरे सुल्तानी जो ख़ूबसूरत आवाज़ सरकार जी सनाख़वानी प्रोग्राम आहे सही राह। प्रोग्राम जो मौजू आहे बदनिगाही ऐं बद किरदारी ग़लत गुनाहन जो गुनाह जेको आहे ग़लत निगाहूं खणूं था उन जो जेको ग़लत असर आहे उन हवाले सां दोस्तों पाण अॼु ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। दोस्तों अर्ज़ पे कयो त धारियो मर्द ऐं धारी औरत गॾु वेहनि था त उन्हनि सां गॾु टियों शैतान बि अची वेहे थो। मुंहिंजे आका महबूबन करीमन फरमायो त ला यदखुलु रजुलुन अला इम्रअतिन इल्ला व इंदहा ज़ू मुहरमिन। तिबरानी औसत जी हदीस आहे त कंहिं औरत वटि को महरम न हुजे त को बि मर्द उन वटि दाख़िल न थिए। दोस्तों मुझे आका अञा फरमायो त मन क़अद अला फ़िराश मुग़ीबतिन क़य्यद लहू सुअबानुन यौमल क़ियामा। जो माण्हू उन औरत जे बिस्तरे ते वेठो जंहिंजो मुड़ुसु मौजूदु न आहे त उन माण्हू ते क़यामत वारे ॾींहुं अज़दनाक मुसलत कयो वेंदो। अल्लाह ताला शल पंहिंजी पनाह में रखे। मर्द खे बिन औरत जे विच में हलणु दोस्तों कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे को सफ़र थींदो आहे त मुंहिंजे आका रहमत वारे हबीब फरमायो त मर्द खे बिन औरतुनि जे विच में न हलणु खपे। अल्लाह पाक पंहिंजे पाक कलाम इलाही में क़ुरान करीम में इरशाद फरमायो त वला तक़रबुज़्ज़िना इन्नहु कान फ़ाहिशतम वसा सबीला। ऐं ज़ना खे वेझा ई न वञो बेशक उहा बेहयाई ऐं बुछड़ी वाट आहे, बेहयाई वारी ऐं बद किरदारी वारी वाट आहे। दोस्तों अल्लाह ताला जे कलाम इलाही असांखे हिक तरफ़ हिदायत जो रस्तो ॾसियो आहे त ॿिए तरफ़ जेकॾहिं असीं उन हिदायत ते न हलंदासीं त उन्हीअ जी अल्लाह तबारक व ताला फरमायो त हे बंदा सिरात मुस्तक़ीम सही राह मूं तोखे ॾेखारी आहे। मुंहिंजी सिधी राह कहिड़ी आहे, वाट कहिड़ी आहे ऐं तूं कहिड़े रस्ते ते पियो वञीं। जेकॾहिं तूं सिधी राह खे छॾे ॿिए रस्ते ते वेंदे त लाज़मन तोखे पोइ सज़ा जो हक़दार आहीं, तूं सज़ा घुरी वठीं थो। अल्लाह ताला पंहिंजे कलाम इलाही में फरमायो आहे त अज़्ज़ानियतु वज़्ज़ानी फ़जलिदू कुल्ल वाहिदिम मिनहुमा मिअत जल्दतिन वला तअख़ुज़कुम बिहिमा रफ़तुन फ़ी दीनिल्लाहि इन कुंतुम तुमिनून बिल्लाहि वल यौमिल आख़िर वलयशहद अज़ाबहुमा ताइफ़तम मिनल मुअमिनीन। अज़्ज़ानी ला यनकिहु इल्ला ज़ानियतन औ मुशरिकतन वज़्ज़ानियतु ला यनकिहुहा इल्ला ज़ानिन औ मुशरिकुन वहुर्रिम ज़ालिका अलल मुअमिनीन। रब्बी कायनात अज़्ज़ व जल सूरे नूर में इरशाद फरमायो त ज़ना कंदड़ औरत ऐं ज़ना कंदड़ मर्द पोइ ॿिन्ही मां हर हिक खे 100 दुरा हणो ऐं तव्हां ॿिन्ही ते महिरबानी न कयो। अल्लाह जे दीन में जेकॾहिं अव्हां ईमान था आणियो अल्लाह ते ऐं क़यामत जे ॾींहं ते ऐं घुर्जे त उन्हनि ॿिन्ही जे अज़ाब ते मोमिननि जी जमायत हाज़िर रहे। ज़ना कंदड़ मर्द न निकाह करे मगर ज़नाकार औरत सां या मुशरिक औरत सां ऐं ज़नाकार औरत न निकाह कराए वञे मगर ज़नाकार मर्द या मुशरिक सां ऐं उहो ईमान वारनि ते हराम कयो वियो आहे। दोस्तों जेकॾहिं गैर शादीशुदा मर्द ऐं औरत ज़ना कनि त उन्हनि मां हर हिक खे 100 कोड़ा हणजनि
पर जेकॾहिं शादीशुदा मर्द या औरत ज़ना कनि त उन्हनि खे संसार कजे, यानी उन्हनि खे पथर हणी मारिजे। हीअ दुनिया जी सज़ा आहे। पर जेकॾहिं दुनिया में उहे सज़ा खां बची विया ऐं बिना तौबह जे मरी विया त उन्हनि खे जहन्नम में बाहि में कोड़नि सां सज़ा ॾिनी वेंदी। अल्लाह ताला शल पंहिंजी पनाह में रखे। दोस्तो, असांजो मुआशिरो ॾिसो केॾो गंदो ऐं ग़लीज़ आहे। असीं जंहिं बेगुनाह नियाणीअ ते कारिह जी तुहमत मढ़ियूं था, जॾहिं त अल्लाह ताला उन ज़ना जे हवाले सां पंहिंजे पाक कलाम में क़ाइदा कानून ॿुधाए छॾिया आहिनि। ऐं छा असीं जेकॾहिं उन औरत जे उन मुड़ुस 50,000 लख 2 लख वरिता, छा उहा पाक थी वई, साफ़ थी वई? उन जे पीउ 5 लख 10 लख वरिता, छा उहा पोइ अछी थी वई, पहिरीं कारी हुई? अल्लाह जे कलाम मुक़दस अहिड़नि फ़ैसिलनि खां असांखे मना फ़रमाई आहे। कलाम इलाही जेको फ़ैसिलो असांखे ॿुधायो आहे, जेकॾहिं असीं उन फ़ैसिले ते अमल कयूं, मां सम्झां थो त असांजे मुआशिरे में इहा बुराई न रहे ऐं अहिड़े क़िस्म जो को बि गुनाह न करे। घणे भाङे इहे गुनाह उन्हनि खां सादिर थियनि था जिन खे माल, मिल्कियत, ज़र, धन, दौलत ते नाज़ आहे। उहा दौलत जेका उन्हनि हराम जे ज़रिए, रुश्वत जे ज़रिए कमाई आहे। दोस्तो, ज़बूर शरीफ़ में आहे त ज़ानी मर्द ऐं ज़नाकार औरतूं जहन्नम जी बाहि में पंहिंजे शर्मगाहुनि सां लड़कियल हूंदा ऐं लोह जी ततल सोटीअ सां उन्हनि खे कुटियो वेंदो। जेकॾहिं धक लॻण सां दाह कंदा त मलाइका उन्हनि खे चवंदा त उहो वक़्तु यादि कर जॾहिं ज़ना जे वक़्तु ख़ुशियूं पे मल्हायूं, उन वक़्त जो अल्लाह जी ज़ात खां बि हया न पे कई हुई। हज़रत इब्न अब्बास रदी अल्लाह अन्हु फरमायो त हिकु ॾींहुं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कुरैश जे नौजवाननि खे नसीहत कंदे फरमायो, या शबाब कुरैशन इहफ़ज़ू फ़ुरूजकुम ला तज़्नू अला मन हफ़िज़ फ़रजहू फ़लहुल जन्नह। बेहकी जी रवायत कयल हदीस आहे त कुरैश जा जवानो पंहिंजे शर्मगाहुनि जी हिफ़ाज़त कयो ऐं ज़ना न कयो। ख़बरदार, जंहिं पंहिंजे शर्मगाह खे ज़ना खां बचायो, उन लाइ मां अल्लाह जो रसूल जन्नत जो ऐलान कयां थो। दोस्तों, प्रोग्राम आहे सईं राह मां या अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह अला शारी ताहिरी। अवां जा मैसेज ऐं पैगाम इंशाअल्लाह प्रोग्राम जे आख़िर में ज़रूर शामिल कंदासीं। दोस्तों, मुंहिंजे आका रहमत वारे हबीब जी हदीस आहे, बुख़ारी शरीफ़ में रवायत कयल आहे त मन यज़मनु ली मा बैन लिहयैहि व मा बैन रिजलैहि तदम्मनतु लहू बिल जन्नह। जेको माण्हू मूंखे ज़मानत ॾिए उन उज़वे जी जो 2 ॼाड़ियुनि जे विच में आहे, यानी ज़ुबान, ऐं उन उज़वे जी जो 2 टंगुनि जे विच में आहे, यानी शर्मगाह। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे जन्नत में दाख़िल थियण जी ज़मानत थो ॾियां। यानी जो ज़ुबान सां बुछड़ी गुफ़्तार न करे, जीअं कूड़, गिला, ग़ीबत, गार, ऐं पंहिंजे शर्मगाह सां बुराई न करे, जीअं ज़ना वग़ैरह सभई अमल अचनि था, त उन माण्हूअ जी जन्नत वठी वञण लाइ सोना हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि ज़ामिन आहिनि। सही बुख़ारी में हदीस आहे त क़यामत वारे ॾींहुं जॾहिं का छपर छांव न हूंदी, उन ॾींहुं जेके 7 माण्हू अर्श अज़ीम जे साए में हूंदा, उन्हनि में हिकु उहो बि आहे जंहिंखे सुहिणी ऐं हैसियत वारी ज़ाल ज़ना ॾांहुं सॾे ऐं सिर्फ़ु अल्लाह जो ख़ौफ़ रखी पाण खे उन बुरे अमल खां बचाइण वारो आहे।
दोस्तों बेहकी जी हदीस पाक है, मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अज़्ज़िना यूरिसुल फ़क़्र, ज़ना मिस्कीनी ऐं मोहताजी जो वारिस बनाए थी। को माण्हू केॾो बि दुनियादार मालदार हुजे पर ज़ना कंदो त मुफ़लिस ऐं कंगाल बणिजी वेंदो, इहो आसमानी फ़ैसिलो आहे। ऐं मुफ़लिसी मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी आहे दोस्तो। हिकिड़ा मुफ़लिस आहिनि दुनिया जे मामले में, हिकिड़ा रूहानी मुफ़लिस आहिनि जिन खे सुकून नाहे, करार नाहे। हिकिड़ा अहिड़ा मुफ़लिस आहिनि जिन खे को रिश्तेदार नाहे, को माइट नाहे, को दोस्त नाहे। दोस्तों हज़रत महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो, ए मुसलमानो ज़ना खां बचो, उन जूं 6 सज़ाऊं आहिनि, 3 दुनिया में ऐं 3 आख़िरत में। दुनिया में जेके सज़ाऊं आहिनि दोस्तो पहिरीं उहे ॿुधो। मुंहिंजे आका फरमायो त जेको ज़ना करे थो ज़ानी आहे, दुनिया जे अंदरि उन जे मुंहं जी रौनक निकिरी वेंदी, ऐं ॿियो ज़ानीअ जी उमिरि घटिजी वेंदी, ऐं टियों हमेशह मुहताज ऐं मिसकीन रहंदो। ऐं आख़िरत जूं सज़ाऊं मुंहिंजे आका ॿुधायूं। मुंहिंजे महबूब आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह हुन ते ॾमरियल हूंदो क़यामत वारे ॾींहुं। ऐं नंबर ॿियो ज़ानीअ जो हिसाब किताब ॾुखियो हूंदो। ऐं नंबर टियों त ज़ानी जहन्नम जी बाहि में सड़ंदो। बेहकी शोबुल ईमान जी रवायत आहे। दोस्तों मुझे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त मन ज़ना औ शरिबल ख़म्र नज़अ अल्लाहु मिन्हुल ईमान कमा यख़लउल इंसानुल क़मीस मिन रअसिही। मुस्तदरिक हाकिम जी हदीस रवायत कयल आहे त जंहिं माण्हू ज़ना कई या शराब पीताईं त अल्लाह हुन जो ईमान ईअं कढी छॾे थो जीअं को माण्हू पंहिंजे मथे मां कमीस लाहे फिटी कंदो आहे, जिस्म खां उहो कपिड़ो जुदा थी वेंदो आहे। अहिड़ी तरह ईमान उन खां शराबी ऐं ज़ानीअ खां निकिरी परे बीहंदो आहे। जे इन अमल में हू मरी वियो त काफ़र थी मरे थो। अल्लाह ताला शल पंहिंजी पनाह में रखे। दोस्तों अल्लाह सां शिरक करण खां पोइ अहिड़ो ॿियो को बि वॾो गुनाह नाहे जहिड़ो ही गुनाह आहे जो माण्हू पंहिंजे नुतफ़े खे अहिड़ी शर्मगाह में दाख़िल करे जेका उन लाइ हलाल नाहे। मुंहिंजे आका जी हदीस आहे अहमद तिबरानी में त हज़रत मकहूल रहमतुल्लाह अलैह फरमायो त जहन्नम में हिकु बदबू ईंदी, अहिड़ी त ख़राब हूंदी जो दोज़खी चवंदा त अहिड़ो को ॿियो अज़ाब आहे ई कोन, ही छाजी बदबू आहे। चयो वेंदो त ही ज़ानिन जे शर्मगाहुनि जी बदबू आहे। जहन्नमिन खे ज़ानिन जे शर्मगाहुनि जी बदबू जो अज़ाब ॾिनो वेंदो। दोस्तो अल्लाह ताला खां हर वक़्तु पनाह घुरो। दोस्तो जवानी दीवानी आहे, पर कॾहिं कॾहिं अहिड़ा आदी इंसान जेके इन गुनाह जी ग़िलाज़त में बदनिगाही ऐं बदकिरदारी में अची वञनि था, ग़लति निगाहुनि जे उन गुनाह में मुलवस थी वञनि था, त उहे उमिरि जे आख़िरी हिस्से ताईं बि उन गुनाह में मुब्तला रहनि था। मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला यंज़ुरुल्लाहु यौमल क़ियामति इला शैख़ि ज़ानी वलल अजूज़ि ज़ानिया। तिबरानी जी रिवायत कयल हदीस आहे त अल्लाह ताला क़यामत वारे ॾींहुं रहमत जी निगाह ई न कंदो उन मर्द ॾांहुं जो कुराड़प में ज़ना करे, न को उन औरत ॾांहुं जा कुराड़प में ज़ना कराए।
रसूल अकरम हादी आलम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन फरमायो त 7 आसमान ऐं 7 ज़मीनूं कुराड़ी ज़नाकार ते लानत कनि था ऐं बेशक ज़नाकारनि जे शर्मगाहुनि जी बदबू जे ज़रिए जहन्नमिन खे अज़ाब ॾिनो वेंदो। दोस्तों, प्रोग्राम आहे सईं राह मां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह अल्लाह शहरी ताहिरी। हिन पल पाण हलूं था सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सना ख़्वानी ॾांहुं। सना ख़्वां नजीबुल्लाह सुमरे सुल्तानी जो आवाज़ संदसि आवाज़ में सरकार जी सना ॿुधूं ऐं वरी प्रोग्राम जे हिन सफ़र में गॾिजूं था। बदकारन बेकारन जी पारत थी सब तो जाऊं सोना ही सब तो जाऊं। बदकारन बेकारन जी पारत थी सब तो जाऊं सोना ही सब तो जाऊं। आसरो हिक तो वारो आहे ॿियो न असांखे चारो आहे। आसरो हिक तो वारो आहे ॿियो न असांखे चारो आहे। निदर निमाणा ऐं बनहाणा कोझा बि सभु तो जाऊं सोना ही सभु तो जाऊं। बदकारन बेकारन जी पारत थी सब तो जाऊं सोना ही सब तो जाऊं। हली हशर जी हालत में तू अच जा पाण अदालत में तू। हली हशर जी हालत में तू अच जाए पाण अदालत में तू। खोटा हो खण जाए ज़मानत मिड़नी जी सब तो जाऊं सोना ही सब तो जाऊं। बदकारन बेकारन जी पारत थी सब तो जाऊं सोना ही सब तो जाऊं। दाशत में दिलगीर असाऊं तो ज्यादा मनगीर असाऊं। दाशत में दिलगीर असाऊं तो ज्यादा मनगीर असाऊं। बे कंहिंखे पोइ छो वॾायूं यार यकी सब तो जाऊं सोना ही सब तो जाऊं। बदकारन बेकारन जी पारत थी सब तो जाऊं सोना ही सब तो जाऊं। गंद गिला गमकार असां में आहिन ऐं बहज़ार असां में। गंद गिला गमखार असां में आहिन ऐं बहज़ार असां में। गफ़लत में वियूं ग़लतियूं थी गमखार नबी सब तो जाऊं सोना ही सब तो जाऊं। बदकारन बेकारन जी पारत थी सब तो जाऊं सोना ही सब तो जाऊं। लहरन ऐं लोडन में लुडंदी बाज बिना हीअ बेड़ी बुडंदी। लहरन ऐं लोडन में लुडंदी बाज बिना हीअ बेड़ी बुडंदी। शेर सेड़ो चए शान भरिया अॼु आऊं वठी सब तो जाऊं सोना ही सब तो जाऊं। बदकारन बेकारन जी पारत थी सब तो जाऊं सोना ही सब तो जाऊं। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मोहतरम सना ख़्वां नजीबुल्लाह सुमरे सुल्तानी जो ख़ूबसूरत आवाज़ ऐं शेर सेड़े जी शाइरी।
दोस्तों प्रोग्राम है सही राह ऐं मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशरी ताहिरी। बदनिगाही ऐं बदकिरदारी जे मौज़ूअ ते पाण अॼु ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं ग़लति निगाहुनि जे गुनाह जे हवाले सां। दोस्तों हर वक़्तु अल्लाह ताला खां दुआ कंदा कयो त रब करीम ओड़े पाड़े जी शर्म हया शुनास अता फ़रमाए। हज़रत मक़दाद बिन अस्वद रज़ी अल्लाह अन्हु फ़रमायो त हिकु ॾींहुं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असहाबन किरामन खे फ़रमायो त तव्हां ज़ना जे बारे में छा था चओ? चयूं हराम आहे जंहिंखे अल्लाह ऐं उन जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हराम कयो आहे क़यामत ताईं हराम आहे। पाण फ़रमायूं त 10 औरतुनि सां ज़ना करण जो अज़ाब आसान आहे, पाड़े सिरण औरत सां ज़ना करण जो अज़ाब अञा वधीक आहे। दोस्तों जेकॾहिं को मर्द सां बुराई करे थो त उहे अल्लाह जे ग़ज़ब ऐं ॾमर जा हक़दार बणिजी वञनि था। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु फ़रमायो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त 4 माण्हू अहिड़ा आहिनि जिन जो सुबुह अल्लाह जे ॾमर में थिए थो ऐं शाम अल्लाह जे ग़ज़ब में थिए थी। अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु अर्ज़ु कयो त या रसूलल्लाह उहे कहिड़ा आहिनि? फ़रमायाऊं उहे मर्द जे औरतुनि सां मुशाबिहत कनि, उहे औरतूं जे मर्द सां मुशाबिहत कनि, उहो माण्हू जेको कंहिं जानवर सां बदफ़ेली करे, उहो मर्द जो मर्द सां बुराई करे। दोस्तों तिरमिज़ी ऐं नसाई जी हदीस पाक रवायत कयल आहे त ला यंज़ुरुल्लाहु इला रजुलिन अता रजुलन अव इम्रअतन फ़ी दुबुरिहा। मुंहिंजे आका रहमत वारे हबीब फ़रमायो त अहिड़े माण्हूअ ॾे अल्लाह ताला निगाह रहमत नथो करे जेको मर्द सां बुराई करे या ज़ाल जे पोयां अचे। जहिड़ी तरह ज़ाल पंहिंजी हुजे या पराई हुजे, ज़ाल खे पुठियां सोबत करणु हराम आहे, तहिड़ी तरह मर्द खे मर्द सां बुराई करण बि हराम आहे। जी दोस्तों इन सां गॾोगॾु जेके नौजवान लसलाट छोकिरा थियनि था उन्हनि खे शहवत जी नज़र सां ॾिसण बि गुनाह आहे। हज़रत हसन फ़रमायो त वॾेरनि जे छोकिरनि सां न वेहो, छो त उन्हनि जा चेहरा बि कुंवारियुनि छोकिरियुनि वांगुरु हसीन हूंदा आहिनि, उन्हनि में छोकिरियुनि खां बि वधीक ख़तरो हूंदो आहे। जीअं अकेली औरत सां राति गुज़ारणु हराम आहे, तीअं लसे लसलाट नौजवान छोकिरे सां बि अकेली जाइ में रहणु हराम आहे। हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा रवायत कई त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो त मन वजदतुमूहु यअमलु अमल क़ौम लूतिन फ़क़्तुलुल फ़ाइल वल मफ़ऊल बिही। अबू दाऊद ऐं तिरमिज़ी जी हदीस पाक आहे त जंहिं माण्हू खे इन हाल में लहो जो लूत अलैहिस्सलाम जी क़ौम वारो अमल करे रहियो हुजे त पोइ कमु कंदड़ ऐं कराईंदड़ ॿिन्ही खे क़त्ल कयो। दोस्तों हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह अन्हु हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु खे ख़त लिखियो त हिते हिकु अहिड़ो शख़्स आहे जेको छोकिरे सां ज़ाल वांगुरु निकाह कयूं वेठो आहे, उनखे कहिड़ी सज़ा ॾिजे।
हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु सभिनी असहाबनि खे घुरायो। उन्हनि में हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ियल्लाहु अन्हु बि हुया। हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा फ़रमायो त ही अहिड़ो गुनाह आहे जेको असां खां अॻु सिर्फ़ु हिकु क़ौम यानी लूत अलैहिस्सलाम जी क़ौम कयो हो। तव्हांखे मालूम आहे त उन्हनि खे अल्लाह ताला कहिड़ी सज़ा ॾिनी हुई। हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा फ़रमायो त मुंहिंजी राय आहे त उन माण्हू खे बाहि में साड़ियो वञे। पोइ इन ॻाल्हि ते सभु असहाबी मुतफ़िक़ थिया। पोइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु ख़ालिद बिन वलीद खे लिखियो त इन माण्हू खे बाहि में साड़ियो। दोस्तों, हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो त 5 माण्हू अहिड़ा आहिनि जिन ते अल्लाह ताला लानत थो करे। क़यामत वारे ॾींहुं उन्हनि ॾांहुं निगाह न कंदो ऐं फ़रमाईंदो त दोज़ख में वेंदड़नि सां गॾु दाख़िल थियो जहन्नम में। पहिरियों छोकिरेबाज़ी कंदड़, ॿियो कराईंदड़, टियों जानवरनि सां बुराई कंदड़, चोथों उहो माण्हू जो हिकु वक़्तु निकाह में माउ ऐं उन जी धीउ रखे, यानी जंहिं औरत सां शादी थियल अथसि उन जी ॿिए मुड़ुस मां का धीउ हुजे। पंहिंजे हथ सां निकाह कंदड़ मगर जे इहे 5 माण्हू तौबह कनि त अल्लाह करीम बख़्शणहार आहे। दोस्तों, प्रोग्राम सईं राह मां आहियां मुंहिंजो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। पंहिंजो अॼोको प्रोग्राम उन तरफ़ पियो वञे जिथे पाण मोकिलाईंदा आहियूं। इन खां अॻु मां उन्हनि महिरबान दोस्तनि जा नाला ॻणायां, उन्हनि दोस्तनि जा थोरा मञा जेके पंहिंजो क़ीमती वक़्तु सीड़ाए हिन सईं राह जे सफ़र में मूंसां शामिल रहिया। मोहतरम शौकत मल्लाह साहब, अख्तर अली अख्तर। दोस्तों, अख्तर अली अख्तर असांजो बाज़ौक़ रोज़ जो लिसनर आहे जेको प्रोग्राम में शामिल रहंदो आहे। जोखियो नईम असांजो ई मोहतरम दोस्त रोज़ प्रोग्राम में शामिल रहंदो आहे। मोहतरम ख़ताई थेबो असांजो निरालो शाइर पंहिंजे प्रोग्राम में शामिल थियो। जोखियो नईम सलाम चयो, वालेकुम अस्सलाम भाउ, वॾी महिरबानी। रबनवाज़ ताहिरी पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहिया। मोहतरम रबनवाज़ साहब, तव्हांजी महिरबानी। हाफ़िज़ ख़ुदा बख़्श जतोई दोस्तों पंहिंजे प्रोग्राम में असांजो बाज़ौक़ लिसनर शामिल रहियो। साईं अव्हांजी महिरबानी, अल्लाह पाक अव्हांखे अजुर ॾिए। 4 चङियूं ॻाल्हियूं अव्हां ॿुधियूं। मोहतरम ग़ुलाम नबी मेमण ताहिरी साहब दादू खां पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो। वहीद मुतवा, मौलवी अब्दुल वहीद मुतवा कच्छ भुज इंडिया वारे इलाइक़े खां पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो। सलाम चयूं, वालेकुम अस्सलाम साईं, वॾी महिरबानी। मोहतरम ग़ुलाम नबी मेमण ताहिरी साहब जन सलाम चयो, भाउ वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाहि व बरकातुहू। मोहतरम दाऊद ताहिरी बाखड़ो बलोचिस्तान खां पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो। अब्दुल्ला गफ़ारी साहब पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो। फ़ारूक सूमरो साहब असांजे प्रोग्राम अॼोके में शामिल रहियो। मोहतरम अब्दुल हफ़ीज़ बिजाराणी साहब असांजो दीनी स्कॉलर, जमायत इस्लामी जो अॻवान, असांजे हिन प्रोग्राम में शामिल रहियो। मोहतरम आबिद अज़ीज़ थाणे बुला खान खां बहितरीन शाइर ऐं बहितरीन आलिम हाफ़िज़ पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो। शमसदीन सोलंकी साहब पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहिया। उन सां गॾोगॾु असांजे प्रोग्राम में फ़क़ीर प्रताप राय प्रोग्राम में शामिल रहिया। आदिल हुसैन पंहिंजे प्रोग्राम जो हिसो रहिया। वक़ार विक्की पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहिया। सदाम अकबर दर्स, एडवोकेट ग़ुलाम नबी चांडियो साहब वारा खां पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहिया। मोहतरम सिद्दीक़ लुंड साहब पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहिया। ॻुठ वलीदाद खान लुंड खां मोहकमदीन लुंड ऐं मोहम्मद सिद्दीक़, अव्हांजी महिरबानी, अव्हां प्रोग्राम में शामिल रहिया। खोसो अब्दुल वाहिद पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो। सैयद नूर मुस्तफ़ा शाह मदीने मनवरा खां सोनो सैयद पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो। सैयद एजाज़ अली शाह, दोस्तों ही बि सोनो सैयद सगोरो असांजे अॼोके सईं राह जे प्रोग्राम जे हिन सफ़र में मदीने मनवरा खां शामिल रहियो। ज़का महेसर, इफ़्तिख़ार अहमद मेमण साहब पंहिंजे हिन प्रोग्राम में शामिल रहियो। ज़ाहिद हुसैन सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी खां पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो। मोहतरम बशाम अली मीरजत साहब कैडेट कॉलेज पेटारे खां पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो। सलाम चयूं,
ऐं प्रोग्राम जी तारीफ़ कयूं। वॾी महिरबानी। ज़ाहिद हुसैन लिखियो सलाम चया ऐं प्रोग्राम जी तारीफ़ कई। मोहतरम ज़ाहिद हुसैन अव्हांजी महिरबानी। सोनू सिंधी ऐं मोहतरम हाफ़िज़ ख़ुदा बख़्श जतोई आख़िर में सलाम चवे थो। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों हलूं था हिन पल सरकार जो आलम जी सना ख़्वानी ॾांहुं। सना खां मोहतरम नजीबुल्लाह सुमरे सुल्तानी जी आवाज़ में ही ख़ूबसूरत मदाह ॿुधूं। जाते लोग थींदो सलामी पियो सब आ उते रहमतूं पियो वसाईंदो रब आ केड़ी गाल क्या मां मदीने शहर जी मदीने शहर जी। जाते लोग थींदो सलामी पियो सब आ उते रहमतूं पियो वसाईंदो रब आ केड़ी गाल क्या मां मदीने शहर जी मदीने शहर जी मदीने शहर जी। जॾहिं जान बनते आहे दीद पवंदी दर्शन करे पोए दिल आगे चवंदी। जॾहिं जान बनते आहे दीद पवंदी दर्शन करे पोए दिल आगे चवंदी। बानड़ी थियां मां मदीने शहर जी मदीने शहर जी। जाते लोग थींदो सलामी पियो सब आ उते रहमतूं पियो वसाईंदो रब आ केड़ी गाल क्या मां मदीने शहर जी मदीने शहर जी। हले वसत जे कर लॾे आओ व्या मां मिड़े झोपड़ी का अॾे आओ व्या मां। हले वसत जे कर लॾे आओ व्या मां मिड़े झोपड़ी का अॾे आओ व्या मां। ज़म ज़म पिया मां मदीने शहर जी मदीने शहर जी। जाते लोग थींदो सलामी पियो सब आ उते रहमतूं पियो वसाईंदो रब आ केड़ी गाल क्या मां मदीने शहर जी मदीने शहर जी मदीने शहर जी। उते इश्क मोहब्बत जी खुशबू आगे अदा आशिकन जी उहा जोए आगे। उते इश्क मोहब्बत जी खुशबू आगे अदा आशिकन जी उहा जोए आगे। नौकरी दिया मां मदीने शहर जी मदीने शहर जी। जिते लोग थींदो सलामी पियो सब आ उते रहमतूं पियो वसाईंदो रब आ केड़ी गाल क्या मां मदीने शहर जी मदीने शहर जी ओ मदीने शहर जी। ना तू शेर से गिड़ा जाने बनते जोड़िया मिट्टी सहन वारी अखेड़न सामेड़िया। ना तू शेर से गिड़ा जाने बनते जोड़िया मिट्टी सहन वारी अखेड़न सामेड़िया। वञे रात ॾिया मदीने शहर जी मदीने शहर जी। जाते लोग थींदो सलामी पियो सब आ उते रहमतूं पियो वसाईंदो रब आ केड़ी गाल क्या मां मदीने शहर जी मदीने शहर जी मदीने शहर जी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मोहतरम नजीबुल्लाह सुमरे सुल्तानी जे इन्ही आख़िरी मदाह ते सरकार जी सना ते पंहिंजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। दोस्तों जिते बि हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो पंहिंजे ओड़े पाड़े जो ख़्यालु कजो ऐं हा उन्हनि जो बि ख़्यालु कजो जिन जो ख़्यालु रखण वारो केर बि कोन्हे।
अल्लाह करीम असां जा कर्ज़ मर्ज़ फितना मुसीबतूं दर्द दफ़े फ़रमाए। असां जी इज़्ज़त आबरू रिज़्क़ रोज़ी माल मिल्कियत दीन ईमान में इज़ाफ़ो फ़रमाए। अल्लाह करीम खां दुआ है तरबे कायनात ज़मीन आसमानी आफ़तुन मुसीबतुन बलाउन बीमारन खां महफूज़ फ़रमाए। मरण महल ईमान जो मौत नसीब फ़रमाए। कब्र जी सोड़ सख्ती तंगीअ खां महफूज़ फ़रमाए। कब्र जे अंदर हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे सुञाणण वारी नूरानी निगाह अता फ़रमाए। कब्र खां उथऊं त मुस्तफ़ा करीम जे लिवाल हमद वारे झंडे जी छांव अता फ़रमाए। महशर जे मैदान में हुज़ूर जी शफ़ाअत ऐं जन्नत में अल्लाह ताला असां खे हुज़ूर जो पाड़ो नसीब फ़रमाए। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्लाह निगहबान, जाॾे पेर ताॾे ख़ैर।